अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जे ड्रामे सांवल यार पे अॼु अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरियों असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे दोस्तों। बिना देर रहंदो पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, जी तो मैं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त असलम ते इल्ज़ाम आहे दोस्तों त जेका गैरेज वारी जेका जगह आहे त उहा जेका कब्ज़े जी आहे दोस्तों, ऐं उनखे जेका त वार्निंग ॾिनी वई आहे त पंहिंजा जेके समूरा काग़ज़ात आहिनि उन जा त ॾेखारे वञ, ऐं हू जॾहिं ऑफिस वेंदो दोस्तों ऐं उन्हनि खे जॾहिं पंहिंजा काग़ज़ात ॾेखारींदो त हुन ते जेको कर्ज़ु साबित थींदो ऐं हुन ते जेका त इहो इल्ज़ाम ईंदो त इहा जेका आहे त कब्ज़े जी जगह आहे। अहिड़े हिसाब सां हुनखे जेका त फासाए वेंदो असलम साहब खे दोस्तों। तव्हां नेक्स्ट एपिसोड में ॾिसंदा। ऐं दोस्तों जेका त सांवल जेका त उन्हनि खे अर्ज़ु कंदो दाऊद साहब वारनि खे त ईअं न कयो, ऐं सांवल जे हथ मां बि ॻाल्हि निकिरी वेंदी। सांवल खे वार्निंग ॾिनी वेंदी दोस्तों त हुननि खे जेको आहे त सुठे माना अॻिते हुननि खे माना राज़ी करे त हू जेका जॻह मां उथी वञनि ऐं हुननि खे माना ॿीणो जेको आहे त एडवांस जेको आहे त जीअं त हुननि जॻह ख़रीद कई हुजे जंहिं मुल्ह में त हुनखां ॿीणो मुल्ह हुननि खे ॾिनो वञे त हू था उथी वञनि। तंहिं ते असलम वारा राज़ी न थींदा ऐं सांवल बि जेको आहे त प्यार मोहबत विसारे करे ऐं हुननि जो जेको आहे त माना तमाशो कंदो दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड हिकु ज़बरदस्त एपिसोड थियण वारो आहे दोस्तों, जॾहिं हू सांवल पंहिंजा गुंडा वठी करे ऐं हुननि जे असलम वारनि जे दर ते पहुचंदो ऐं असलम जी घरवारी हुनजो दरवाज़ो खोलींदी ऐं हू सम्झंदी त हीअ सांवल जेको आहे त असांजो हमदर्द आहे ऐं को हुनजो ख़ासि कमु हूंदो जंहिंजे करे हू पंधु करे असां वटि हली आयो आहे दोस्तों। पर हुन जेको ख़ासि कमु न हूंदो दोस्तों, हिनजो इहो कमु हूंदो त हुननि खां जॻह ख़ाली कराईंदो। तंहिं ते हू मज़ामत कंदा दोस्तों त असां जॻह ख़ाली न कंदासीं, त हुननि जो माना सामान तोड़ फोड़ कराईंदो ऐं हुननि खे जेको आहे त सामान उछले करे ॿाहिरि घर मां कढी करे ॾींदो दोस्तों। ऐं ओचिते जेको आहे त पीआ जी जेका कॉलेज खां छुटी थींदी दोस्तों ऐं उहा पंहिंजे घर जे तरफ़ ईंदी दोस्तों, ऐं सांवल खे ऐं सांवल जी गुंडनि खे पंहिंजे घर में ॾिसी ऐं उन्हनि खे तोड़ फोड़ करे ॾिसी दोस्तों परेशान थी वेंदी त सांवल जहिड़ो त माण्हू को हुयो न, त हीअ ईअं कीअं थी वियो। ऐं जेको आहे त सांवल खां सवाल बि न करे सघंदी दोस्तों, उहो माना एतिरे क़दुरु उहो जेको आहे त सांवल खां बेज़ारी पैदा कंदी दोस्तों। ऐं हुनखे ईअं लॻंदो त सांवल जेको आहे त वॾे में वॾो दुश्मन असांजो सांवल आहे दोस्तों। त नेक्स्ट एपिसोड ज़बरदस्त थियण वारो आहे, ॾिसण न विसारिजो दोस्तों। उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।